अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहु हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ानी गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अवां खुश नसीब आयो जो हेड़ी सर्दी में अल्लाह ताला अवां खे पांजी कुरान मजीद जी महफिल जे लाए चूंडण फरमायो। दुआ है अल्लाह ताला ता असां समूरन जी हाज़री पांजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। जिन दोस्तन ये प्रोग्राम रखियो है अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत कबूल फरमाए। जे इरादे सां ही जलसो रखियो वियो आहे अल्लाह ताला उन इरादे मुताबिक उन्हनि जी मुराद पूरी फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तों, मुझा भाइरो, ही रजबुल मुरज्जब जो महीनो
मेराज जो महीनो आहे अल्लाह ताला पांजे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम के इन महीने में अर्श मौला ते घुरायो। यो अल्लाह ताला दुनिया वारन के पैगाम ॾिनो, सारी कायनात वारन के पैगाम ॾिनो तो वडे मां वडो मूंखे जेकॾहिं को प्यारो आहे तो वो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम आहे, जंहिंखे मां अल्लाह ताला 7 आसमान पार कराए अर्श मौला ते घुराए रूबरू पंहिंजे दीदार ऐं ज़ियारत सां मुस्तफ़ीज़ फरमायो। असांजो नबी वॾी इज़त वारो आहे, असांजो नबी वॾे शान ऐं मान वारो आहे। अल्लाह ताला असांजे नबी के अर्श मौला ते घुरायो, पर असांजे नबी जी जुतड़ी मुबारक के भी एडी इज्जत एडो मान एडो शान बख्शो जो हुजूर जी जुतड़ी मुबारक भी वही अर्श मौला ते घुराई। कुरान मजीद में अल्लाह ताला मेराज जो जिक्र कंदे फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। अन्या भी वॾी आवाज़ और बरमान फरमायो मां पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम के मेराज जे लाए अर्श मौला ते घुरायो। उते पहुंचायो मास जाते कंहिंखे पुॼण जी ताक़त ही नहीं। सुम्म दमा फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। एकड़ो ही साईं आहे मिठड़ो मोहम्मद करीम जेको वञी अर्श ते पहुतो, ॿिए कंहिंखे पुॼण जी ताक़त ही न। मिठड़े साईं मिठड़े मोहम्मद करीम फरमायो मां एड़ी जाइ ते पहुतुम जो अॻियों न्यारिया पियो त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं, जे सजे निहारिया पियो त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं, जे खबे निहारिया पियो त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं,
जे पोइ ते न्यारियां पियो त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं साईं फरमायो चो तरफ अल्लाह ताला जो मां मोहम्मद करीम सां भाकुर हो विच में मां मोहम्मद करीम पयो रब रहमान जी ज़ियारत ऐं दीदार पियो कयां। साहबिन फरमायो साईं भला रब साईं जो तव्हां ॾिसी आयो तरब साईं कीअं हो? नबी साईं फरमायो लईस कबिमिस्ली शैउन, अल्लाह जे मिसाल का भी शइ अहिड़ी न है जो तव्हांखे मिसाल ॾेई रब सम्झाया। बाक़ी जाॾे पोइ न्यारियां मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं वरी साहब अर्ज़ कयो साईं भला अल्लाह जी ज़ियारत कयो त केतिरो मज़ो आयो, छा उन महिल तव्हांजी कैफियत हुई, छा अंदाज हो? नबी ज़ैन सोच में पइजी विया त छा जवाब ॾिजे, कीअं वो अंदाज ॿुधाइजे, वा कैफियत ॿुधाइजे, वो मज़ो ॿुधाइजे। अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तूं इन्हनि खे जवाब न ॾे, मां तो इन्हनि खे जवाब ॾियां त जंहिं महिल मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम मां अल्लाह जी ज़ियारत पियो करे, मुंहिंजो दीदार पियो करे, मुंहिंजी मुलाकात पियो करे, उन महिल मिठड़े मोहम्मद करीम जी कैफियत छा हुई, छा अंदाज हो, केॾो नबी मोहम्मद करीम खे मज़ो पियो आयो, उहो मां रब तो ॿुधायां। मां ज़ाग़ल बसर व मां तग़ा, अल्लाह फरमायो जॾहिं मुंहिंजो प्यारो नबी मिठड़ो मोहम्मद करीम मां अल्लाह जी ज़ियारत ऐं दीदार पियो करे, एॾो पियो मज़ो अचेस, इहो अंदाज हो, इहा कैफियत हुई जो जेतिरो वक़्तु मुंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कंदो रहियो अखियुनि खे बि छिंभ न पियो ॾे, चए पियो इहा घड़ी बि रब रहमान जी ज़ियारत ऐं दीदार करे वठां। एॾो असांजे नबी मिठड़े मोहम्मद करीम खे अल्लाह जे दीदार में मज़ो पियो अचे जो रब पाण ॿुधायो मां ज़ाग़ल बसर व मां तग़ा। नबी साईं फरमायो मूंखे ॾाढो मज़ो आयो रब जे दीदार में, ॾाढा मके वारनि मूंखे दुख ॾिना हा, मूंखे तकलीफ़ ॾिनऊं, मां ते इल्ज़ाम हयूं, मुंहिंजी रस्ता रोक कयूं, मुंहिंजे रस्तनि ते कंडा विछायूं, मुंहिंजे रस्तनि ते खॾा खोटियूं, मां मोहम्मद करीम सां सोशल बाइकाट कयूं, मुंहिंजी न्याणियुनि खे तलाक़ ॾिनऊं, उतबे शेबे वारनि, मां मोहम्मद करीम खे नऊज़ बिल्लाह जादूगर कोठियूं, नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के मजनून कोठियूं, नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के शायर कोठियूं, तरह तरह जा इल्जाम आयूं, पर वाह जो रब मेहरबानी फरमाई मां मोहम्मद करीम दे जो अल्लाह ताला मेराज वारो तोहफो मां मोहम्मद करीम के नसीब फरमाया।
वाह जो मेराज जिन तोहफे में मां मोहम्मद करीम के रब रहमान जी ज़ियारत दीदार में एडो मज़ो आयो, एडो मज़ो आयो, एडो मज़ो आयो जो कुल दर्द मां मोहम्मद करीम जा लही विया। नबी साईं फरमायो मूंखे ॾाढा मक्के वारनि ॾुख ॾिना, ॾाढियूं तकलीफ़ूं, पर रब मेराज वारो तोहफ़ो नसीब फरमाए पंहिंजी ज़ियारत कराए कुल दर्द मां मोहम्मद करीम जा दूर करे छॾियो। नबी साईं जो वरी उम्मत सां प्यार ॾिसो। एड़े वक्त में भी उम्मत याद रब के फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा त तूं दर्द हीअं दूर कया जो मेराज जो तोहफ़ो नसीब फरमाई, पंहिंजी ज़ियारत कराई, पंहिंजी मुलाकात नसीब फरमाई। भला मुंहिंजी उम्मत के जो ॾुखड़ा अचनि उन्हनि जा कीअं ये ॾुखड़ा दूर थियनि, उन्हनि जूं कीअं परेशानियूं रफ़े दफ़े थियनि, उन्हनि खे कीअं सुकून मिले, कीअं आराम मिले। अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी तोखे मां उम्मत जे लाइ 50 नमाज़ूं थो ॾियां, वञी उम्मत खे ॾे, तुंहिंजी उम्मत नमाज में पींदी ईअं ॾुखड़ा लाहींदो मान जीअं तो मोहम्मद करीम के रूबरू पंहिंजी ज़ियारत में मां अल्लाह साईं आराम ऐं सुकून नसीब फरमायो, लुत्फ़ ऐं मज़ो नसीब फरमायो। ईअं मेराज जो मज़ो नसीब कंदो मान नमाज में। और मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम ये 50 नमाज़ूं खयूं वञ नबी ज़ैन ख़ुशीअ में 50 नमाज़ूं खयूं पिया। शै आसमान ते हज़रत मूसा मिलियो, साईं अल्लाह जो दीदार कयो, साईं जो हा सुभान अल्लाह, वाह जो रब जी ज़ियारत ऐं दीदार में मज़ो आ, मुलाकात में मज़ो आ। हज़रत मूसा फरमायो साईं हाणे वञो था वापस। साईं जन फरमायो चईं उम्मत लाइ छा था खणी वञो? साईं जन फरमायो 50 नमाज़ूं। हज़रत मूसा फरमायो साईं 50 न पढ़ंदई कुछ माफ़ कराए। नबी साईं हज़रत मूसा जो चवण वठी वापस मोटिया, अल्लाह ॾे आया, रब के फरमायो रब कुछ माफ़ कर। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब मिठड़ा मोहम्मद करीम हाँ हाँ तू आयो आ त मां तुझे करे 5 नमाज़ां माफ़ कयूं, 45 नमाज़ां खयूं वञ। वरी नबी साईं आया, हज़रत मूसा फरमायो साईं 45 भी न पढ़दई। वरी नबी साईं मोटिया, अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब नबी मिठड़ा मोहम्मद करीम वरी मोटियो आ त 5 ॿियूं छॾियूं मां 40 खयूं वञ। वरी हज़रत मूसा फरमायो साईं 40 भी न पढ़दई। वरी नबी साईं मोटिया, वरी रब 5 छॾियूं। हलंदे हलंदे आखिर 45 नमाज़ां माफ़ थी वयूं, बाक़ी वञी 5 बचियूं। हज़रत मूसा फरमायो साईं 5 भी न पढ़दई, वञी अञा माफ़ कराए। नबी साईं फरमायो हाणे मूंखे हया थो थिए, 5 बचियूं आहिनि, अञा छा माफ़ करायां? तंहिंजे करे 5 खयूं थो वञा। नबी साईं ज़मीन ते आया, साईं रोई वेठा, साईं दुआ घुरी, ओ मुंहिंजा अल्लाह
50 नमाजूं वापस कर। मां हजरत मूसा जे चवण ते पंहिंजी उम्मत के खसारे में विधम, टोट में विधम। हाँ हाँ 50 नमाजूं पढ़न मुंहिंजा उम्मती ॾींहं रात सवाब में हूंदा, ॾींहं रात मिराज जे मज़े में हूंदा। 5 नमाज़न में केड़ो सवाब मिलदन, केड़ो मिराज जो मज़ो मिलदन। अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी हाने 50 वापस न थो कया, बाकी तुझे सदके तुझी उम्मत के यो पैकेज तो दिया। पर्दा तुझा 5 लिखाइनो मान 50 नमाज़न जो सवाब, पर्दा 5 मिराज जो मज़ो 24 कलाक नसीब कंदो मान। यानी सुकून ही सुकून, फरत ही फरत, आराम ही आराम, मज़ो ही मज़ो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। पढ़ो 5 सवाब 50, पढ़ो 5 मिराज जो मज़ो 24 कलाक। नमाजी सुकून में होता है। चो अल्लाह जी ज़ात जो कसमा नमाजी फरत में होता है। नमाज में नमाज़न जा दुखड़ा लही वेंदा आहिनि, गम खत्म थी वेंदा आहिनि, परेशानी रफ़े दफ़े थी वेंदियूं। खुद में जो मिठड़ो मोहम्मद करीम फरमाए तो कुर्रत ऐनी फी सलाम, मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठार भी नमाज। और नबी ज़ैन कदे भी गमगीन थींदा इज़ा हज़ब अमरुन बादर इला सलाम। सैन नमाज जे तरफ मुतवज्जे थींदा। नमाज में कुरान शरीफ जी तिलावत कंदा। अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। अन्या वरी आवाज वाह जो नमाज में मज़ो, वाह जो कुरान मजीद जी तिलावत में मज़ो। कद जातकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मोमिनीन। जिनके कुरान में मज़ो तो अचे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह। फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा व शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल कुरानिल अज़ीम। मज़ो कुरान में। माण्हू वरी रागन में जी फाथा है, साजन में फाथा है, गानन में चवंदा रूह जी राज राग
एॾे निहारियो जेकॾहिं रूह जी रात राग हुजे तो हेॾो वॾो ॻाइणो मास्टर मंज़ूर पाण खे पाण गोली हणी न मारे हाउ कि न जॾहिं ॻाइण वारे जो इहो हाल आहे हेॾी शोहरत हेॾो नालो एॾो ज़िंदगी में बेज़ार थियो जो पाण खे पाण कमरे में गोली हणी मारे छॾियो जॾहिं ॻाइण वारे जो इहो हशर आहे त ॿुधण वारा केॾा बेचैन हूंदा सुकूनात अल्लाह जे क़ुरान में वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम रूह जी रात अल्लाह जो कुरान शरीफ दिल जो सुरूरात अल्लाह जो कुरान मजीद दिमाग जी फरदात अल्लाह जो कुरान मजीद जेतिरो थी सके वो कुरान शरीफ पढ़ो जेतिरो थी सके वो कुरान जी तिलावत कयो हाँ वाह जो कुरान मजीद जे पढ़ण में मज़ो आ फक़राऊ मा तयस्सर मिनल कुरान सुबह जो कुरान पढ़ी वरी मंझंदि जो कुरान मजीद पढ़ो मंझंदि जो कुरान मजीद पढ़ी वरी रात जो कुरान मजीद पढ़ो हाँ कुरान मजीद पढ़दा ही पढ़दा रहो कुरान मजीद जी तिलावत कंदा रहो ॾिसो त तव्हांजे दिलनि में केॾो आराम थो पैदा थिए दिमाग़नि में केॾी फरहत थी पैदा थिए केॾो सुकून थो पैदा थिए ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो जेतिरो थी सघे वो कुरान मजीद सां वाबस्ता रहो कुरान मजीद सां दिल फासायो हाँ असहाब अहल बैत उहे भी कुरान मजीद जा शेदाई हा उहे भी नमाज जा परवाना हा वाह जो मुंहिंजो नमाज सां कुरान मजीद सां प्यार हो असां तव्हां भी जेकॾहिं नमाज ऐं कुरान मजीद सां प्यार कंदासीं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया में भी आबाद आख़िरत में भी असांजा बेड़ा ही पार थी पवंदा वाह जो हजरत अली जो प्यार हो कुरान मजीद सां नमाज सां और नमाज जी तारीफ दही हजरत अली जी अल्लाह ताला कई तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अल्लाह फरमायो अली एडी नमाज पढ़ी जो हजरत अली जी नमाज जी तारीफ मां कुरान मजीद में लिखिया दो जो नमाज ऐं सजदनि जा निशान अली जे निरड़ंदे छाप जी पी रहा पर रब फरमायो मां हजरत अली जे
नमाज सजदन जी तारीफ शरी कुरान मजीद में न दो क्या ज़ालिका मसलुम फित तौरात व मसलुम फिल इंजील। अल्लाह फरमायो मां तौरात इंजील में भी अली जे नमाज जी सजदन जी तारीफ कया। वाह जो हजरत अली नमाज जो परवानो, वाह जो अम्मा फातिमा नमाज जी परवानो, वाह जो हजरत अली कुरान शरीफ जो आशिक, वाह जो कुरान शरीफ जो परवानो, वाह जो अम्मा फातिमा कुरान शरीफ जी आशिकानी। अल्लाह जी ज़ात जो कसम हजरत अली ऐं अम्मा फातिमा रात जो बई मुसल्ले ते बीह रहंदा सजी सजी रात नमाज में क़याम में कुरान मजीद जी तिलावत कंदा सजी सजी रात बीठा हूंदा ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाज यदून रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह फरमायो तोणे जो आल बेतन जो चेलियों सिकदियों सिधे थियण जे लाइ, तोणे जो अखियों तड़पिदियों आराम करण जे लाइ, तोणे जो जिस्म सिकदो निंड करण जे लाइ तो भी सुम्ही निंडाण कंदा सजी सजी रात नमाज में गुज़ारींदा, सजी सजी रात कुरान जी तिलावत में गुज़ारींदा, सजी सजी रात सजदने रुकन में गुज़ारींदा। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह फरमायो सजी सजी रात सजदन में गुज़ारींदा, रुकन में गुज़ारींदा, नमाज में गुज़ारींदा। हज़रत इमाम हसन हुसैन फरमाइन असां जने भी रात जो नजर कई अब्बो भी मुसल्ले ते, अम्मा भी मुसल्ले ते, अब्बो भी नमाज में, अम्मा भी नमाज में, अब्बो भी कुरान जी तिलावत में, अम्मा भी कुरान जी तिलावत में। अब्बे जा पैर मुबारक सुजी वेंदा, अम्मा जा पैर मुबारक सुजी वेंदा, तो भी सजी सजी रात बीठा हूंदा नमाज ही नमाज कुरान कुरान पढ़ंदा। आखिर फजर जी अज़ान मिलदी अल्लाह अकबर अल्लाह अकबर। हाँ हजरत अली अम्मा फातिमा नमाज पूरी करे मथे आसमान जे तरफ निहारे फरमाईंदा अल्लाह तुझी चैन पारन वाली रात खुटी चुकी आ, पर असां ज़ाल मुड़स जी न नमाज खुटी आ न कुरान मजीद जी तिलावत मोइंठो थियो आहे। अलबेत एदा परवाना हा नमाज ऐं कुरान जा। अॼु असांखे वरी ॿई शयूं नथियूं वणनि, न नमाज थी वणे न कुरान। सची ॻाल्हि इहा आहे, दिलि रोए थी मुस्लमाननि जो हाल। कुरान मजीद भी वेचारो घरनि जी कुंडड़नि में पियो आहे रोए थो, मस्जिद जी दरनि में पियो आहे वेचारो कुरान मजीद रोए थो। कुरान मजीद के को खणण लाइ तयार नाही, को पढ़ण लाइ तयार नाही। नमाज जो भी इहो हाल आहे जो घरनि में मुसल्ला रोईंदा दावत, को घर में नमाज पढ़ण वारो न। मस्जिदूं रोईंदी वतन को जमायती लभे नथो। अल्लाह अकबर कबीरा। साथी वा तांगे जो मस्जिद तांगे नथी हणी ओ हजरत अली जा परवानो। हजरत अली तो मस्जिद जो वडो आशिक हो, वडो दीवानो हो, वडो मस्तानो हो। हजरत अली सदाई मस्जिद में गुजारींदो हो। पुछण वारा पुछा कंदा ऐना अली, अली काथे मिलदो? जवाब वारा जवाब दींदा अली फिल मस्जिद, अली तांगे मस्जिद में मिलदो। नमाज पढ़ दे, नमाज में कुरान जी तिलावत कंदे। वाह जो हजरत अली मस्जिद जो दीवानो हो।
के हजरत अली को पुछा कई हजरत अली के फरमाई साईं मस्जिद में मज़ो घणो या जन्नत में मज़ो घणो हजरत अली फरमाए यार माखों तो पुछे तो मुझो जवाब यो आ जन्नत को भी वधी के मस्जिद में मज़ो आ के साईं जन्नत में हेडा मज़ा हेड़ियों हूरा कसूरा गिल्म गालीजा फल फ्रूट फूल विहाना नहरियों वड़ा जन्नत में मज़ा आहिनि को भी तांजो दा जन्नत हो वधीक मस्जिद में मज़ो साईं वो कीअं ॿुध जाए मुर्शिद अली जो जवाब इमाम अली जो जवाब रबर अली जो जवाब फरमाए तो यार बराबर मां मञा तो जन्नत में भी वॾो मज़ो आ पर मुझे लाए मस्जिद में मज़ो घणो आ वो इन जे करे जो जन्नत में माली खुश थींदो माली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में माली जो रब खुश थींदो आ तंहिंजे करे माली के जन्नत खां वधीक मस्जिद प्यारी आहे अॼु असां हज़रत अली जा शेदाई सॾाइण वारा मस्जिद में अचो ही नथा पैर ही नथा पाइनि हजरत अली सदाई मस्जिद में सदाई असां मस्जिद जे वेझो ही न आहियूं जेकॾहिं ईंदासीं बि जुमे ते ॼण फांसी पवंदा शलन मौलवी 5 मिंट मथे चढ़ी वञे वाइज़ में पोइ सभु पासा मटाईंदा कावड़ में मौलवी ॾे तकींदा आखिर पिछाड़ी को थी बीहंदसि मौलवी लो जान छॾ नमाज पढ़ाए या एडी वडी बेचैनी मुसलमानन की मस्जिद में छो थी थे नबी सही तो फरमायो अल मोमिन फिल मस्जिद कसम के फिल माए सईन फरमायो मोमिन मस्जिद में ईंदो आ त ईअं ठरी पवंदो आ जीअं मच्छी पाणीअ में ठरी पवे मन जेके मस्जिद में बेचैनी दी थे यो मोमिन ना है ना ओ मुझा अजीजों मुझा दोस्तों मुझा भाइरों अल्लाह जो वास्तो तो मस्जिदों आबाद जो अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह अल्लाह फरमायो वडे मां वडो वो मुखे प्यारो आ बानड़ो जेको मुझी मस्जिद आबाद तो करे जेको मुझी मस्जिद सां प्यार तो करे ओ मुझा अजीजो अल्लाह जी ज़ात जो कसम मस्जिद आबाद करण वारो मस्जिद सां प्यार करण वारो दुनिया आखिरत में आबाद आ साईं फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी इज़ शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुल क़दरत व इज़ल जिबालु सुय्यरत जेमल क़यामत क़ाइम थींदी अल क़ारिअतु मल क़ारिअ व मा अदराक मल क़ारिअ जॾहिं क़यामत क़ाइम थींदी इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा वक़ाल इंसानु मालहा जॾहिं क़यामत क़ाइम थींदी वही दुखान आसमान धूं थींदो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी सिज बेनूर चंड बेनूर
जने क़यामत क़ाइम थींदी हा ज़मीन में धोड़ाईंदा जबल भजंदा टकरजी पवंदा ज़रियूं ज़रियूं थींदा ज़मीन में ज़िलज़िलो का भी ज़मीन में जाए न रहंदी बंगलो न रहंदो फ्लैट न रहंदी झूपड़ी न रहंदी फैक्ट्री न रहंदी पंप न रहंदो का भी तमीरात न रहंदी उन ॾियारे ते नबी ज़ैन फरमायो मस्जिदनि जी सिर खे बि लोॾो न ईंदो अल्लाह ताला उन ॾियारे मस्जिदनि खे उॾारींदो मस्जिदनि खे पर मिलंदा उॾंदियूं रुगी खाली पाण न उॾंदियूं बल्कि पाण में नमाज़ पढ़ण वारनि खे पाण में अज़ान ॾियण वारनि खे पाण में ज़िक्र करण वारनि खे पाण में क़ुरान पढ़ण वारनि खे पाण खे आबाद करण वारनि खे मस्जिदूं सॾ कंदियूं ओ फिलाना ओ टीरा ओ मटीरा हली अचो असां जन्नत जूं उॾामूं मस्जिदूं सॾ करे पंहिंजनि आशिक़नि खे पंहिंजनि परवाननि खे विहारे मस्जिदूं उॾंदियूं नबी ने फरमायो उॾंदियूं मस्जिदूं उॾीरी वञी जन्नत सां पंहिंजो दर मिलाईंदियूं साईं फरमायो बेॾो मस्जिद वारा मस्जिद में पैर कढंदा वेंदा होॾे जन्नत में पैर पाईंदा वेंदा होॾो अल्लाह ताला मुबारकान ॾींदो वेंदो खुद सलाम क़ौलन मिन रब्बिर रहीम रब मुबारकान ॾींदन रब फरमाइंदन तांगे मुबारक होजे तवा कामयाब बनी आयो मस्जिद से प्यार कयो मस्जिद आबाद कयो अज मस्जिद ही तांगे उडारे अजी जन्नत में पुजावा छाजो हिसाब किताब छाजी पुछा गुछा छाजी गुनाह जी तौर माप तांगे न मस्जिद जे सदके बिना पुछा जे मां अल्लाह सही जन्नत में अचण दे मुबारक तो पेश किया ये मस्जिद न थी वणन इरादो क्यों चो इंशाअल्लाह मस्जिद आबाद करा जो नमाज जी पाबंदी कंदा चो इंशाअल्लाह छो सुस्त थिया हो असा जो मिठड़ो मोहम्मद करीम नमाज़ी सुनो साईं ॾींहं जो त नमाज़ पढ़दो पर रात जो भी नमाज न छॾींदो तहज्जुद वारी नमाज भी मुझो नबी पढ़ंदो फतहज्जद भी नाफ़िलतल लक असाई बसक रब्बुक मकाम महमूदा या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु व इंकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला असांजो नबी रात जो उथी करे तहज्जुद में कुरान जी तिलावत असहाब आल बेद कुरान जी तिलावत में नमाज में गुजारिंदा सजी सजी रात अबू बकर सिद्दीक सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो उमर फारूक सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो उस्मान गनी सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो अली उल मुर्तजा सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो इमाम हसन सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो इमाम हुसैन
सजी सजी रात नमाज कुरान जी तिलावत में गुजारिंदो मां सदके वञा इमाम हुसैन जी नमाज दा ॾिसो करबला जे मैदान में भी न नमाज तो छॾे न कुरान जी तिलावत तो छॾे अल्लाह जाने दो हाँ हाँ हेड़ी तकलीफ में हेड़ी वडी परेशानी में मानी बंद पानी बंद चो तरफ जालिम बीठा आहिनि हथियारनि सां तलवारनि सां तीरनि सां खंजरनि सां हाँ हाँ एड़े वक्त में भी हजरत इमाम हुसैन ऐं उनजी जमात कुरान शरीफ पढ़े थी नमाज में नमाज नथा छॾनि ॾींहं जो त नमाज़ां पढ़ंदा पर रात जो भी सजी सजी रात नमाज में कुरान जी तिलावत था कनि अल्लाह अकबर कबीरा तोणे जो पानी बंदा वो भी मिट्टीअ सां तयम्मुम करे नमाज़ां पढ़ंदा कुरान जी तिलावत कंदा आखिर ॾहीं जो दिहाड़ो थियो जंग छिड़ी पई हाँ हाँ व्यापारीअ जो वक्त आयो हाँ हाँ 22 ॼणा शहीद थिया बाक़ी 50 ॼणो बचो हजरत इमाम हुसैन एड़े वक्त में भी रड़ करे ललकारे फरमाईंदा ओ ज़ालिमो थोरो वक्त जंग के छॾियो थोरो वक्त जंग के रोकियो असां नमाज पढ़ूं वरी भी एड़े टेम ते जमात कराईंदो नमाज में कुरान जी तिलावत कयूं हाँ हाँ नमाज अदा कयूं वरी जंग छिड़ी पई हलंदे हलंदे सब शहीद थींदा विया वारे वारे सां अल्लाह अकबर कबीरा आखिर में हजरत इमाम हुसैन बजो हजरत इमाम हुसैन भी जख्मन में चूर थियो जमीन ते पियो शिमर ज़ालिम तलवार लगी करे हजरत इमाम हुसैन जे जी सीने ते दोवे चवेस तो पढ़ कलमो त कया शहीद हजरत इमाम हुसैन फरमाए दो ज़ालिम शातू मगे टेजारणा वा शातू मगे धमकाणा वा शातू मगे खौफ देराणा वा शातू के या खबर नहीं असा आल बेद पैदाई शहादत जे लाए थियाऊं मुझो बाबू अली शहीद थियो मुगे उन ते फखुरा मुझो वडो भाउ हजरत इमाम हसन शहीद थियो माके उन ते फखुरा मुझा बिया भाइर हिते शकरबला जे मैदान में शहीद थिया माके उन ते फखुरा मुझा बचड़ा शहीद थिया माके उन ते फखुरा मुझो भाजो कासिम शहीद थियो माके उन ते फखुरा मुझी जमात सजी शहीद थी वई आहे माके सभिनी ते फखुरा मां भी शहीद थियण लाइ तैयार आहियां पर ज़ालिम थोरो तो परे थी पहिरियों नमाज पढ़ा नमाज टे पारीअ जो वक्त अची वियो आहे पहिरियों नमाज अदा कया तो भल जा माके भी शहीद कजो शिमिर तो चवे सही कीअं नमाज पढ़ने जॾहिं पीअण जे लाइ पानी नथी वुज़ू कीअं कने हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ओ शिमिर तू चरियो तुझो दिमाग कम नथो करे हाँ हाँ ता 7 तारीख़ को असांजो पानी बंद थियो आहे असां मिट्टीअ सां तयम्मुम करे नमाज पढ़दा आया हूं छो तो कुरान जो हुक्म आहे फतयम्ममू सईदन तय्यबा जेकरे तां के पानी न मिले तो मिट्टीअ सां तां पाकाई कयो तंहिंजे करे असां यको नमाज पढ़दा आया हूं मिट्टीअ सां तयम्मुम कंदा हाणे भी मिट्टीअ सां तयम्मुम करे नमाज पढ़दुसि शिमिर तो चवे सही कीअं नमाज पढ़ने तोखे बुखा तोखे उन्या 7 तारीख़ होनी पानी बंदा तुझी मानी बंदा ॾहीं जो सॼो ॾियारो अवां जे जिस्म में तीर लगाइण अवां जे जिस्म में खंजर लगाइण अवां जे जिस्म में तलवारूं लगियूं आहिनि बेशुमार अवां जे जिस्म मुबारक मोरत वई आहे साईं तवां जे जिस्म में कमज़ोरी अची वई आहे तव्हां जे अखियुनि मां नीर हलिया आहिनि भाइरनि जा जनाज़ा ॾिसी दोस्तनि जा जनाज़ा ॾिसी बचड़नि जा जनाज़ा ॾिसी यारनि जा जनाज़ा ॾिसी जमात जा जनाज़ा ॾिसी तव्हांजे अखियुनि मां पाणी हलियो आहे साईं तव्हां कीअं नमाज़ पढ़ंदव तव्हांजे जिस्म में वॾी कमज़ोरी आहे हज़रत इमाम हुसैन फरमायो शिमर बराबर जिस्म में कमज़ोरी आहे पर ईमान साॻो ई मज़बूत आहे परे थी त ॾिस त मां कीअं थो नमाज़ पढ़ा धिको ॾेई
सिमर के परे करे उतने जोते पिटिया तयम फरमाए अल्लाह अकबर करे नमाज शुरू फरमायो पढ़ंदा सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युकीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अन्या वडी आवाज़ है माता पुछादो क्या एड़े वक्त में एड़ी घड़ी में हजरत इमाम हुसैन नमाज न पढ़िया मयार होयस ॻाल्हायो छो पढ़े तां असांखे नमाज जी हैसियत समझायो नमाज जो मकाम समझायो मर्तबो समझायो फजीलत समझायो तो मां हर शे कुर्बान कई पर नमाज कज़ा न थो कयां। अॼु असां घर में वेठा हूं नमाज कज़ा कचहरी में वेठा हूं नमाज कज़ा उताक ते वेठा हूं नमाज कज़ा जमीन ते वेठा हूं नमाज कज़ा फोतगी थी थी वञे त चङनि भलनि को नमाज कज़ा थी वञनि शादी थी थिए त चङनि भलनि को नमाज कज़ा थी थियनि ताके नमाज जी हैसियत समझनी है हजरत इमाम हुसैन ने एड़े वक्त में भी नमाज कज़ा न थो करे वडी गाल पिछाड़ी शहीद हुई नमाज में तरीद के अल्लाह वारे जो के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में वरी बे अल्लाह वारे ही हज़रत इमाम हुसैन जो सजदो सारायो के अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा चले तीर करे सजदा चले तलवार करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हेरो हजरत इमाम हुसैन सजदे में आ जालमन तीर जुलिया जालमन खंजर हया जालमन तलवार आयूं अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम हुसैन सजदे में आ आखिर करे जालम तलवार जो वार करे हजरत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक धड़ मुबारक को धार के आई ओ मुंजा अजीजो धड़ मुबारक सजदे में आ मुंडी मुबारक अलग थी वो भी हजरत इमाम हुसैन जा चपड़ा मुबारक चुरंदा जुबान मुबारक हले थी आवाज दोजे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अन्या वडी आवाज
मुंडी मुबारक धड़ मुबारक को धार थी वो भी आवाज पे जे सुभान वडी आवाज सुभान अन्या वडी आवाज सुभान रब्बी अजीजो एडो इश्क आल बेतन जो नमाज पिछाड़ी की रिवायत में जे दो कुरान सा भी एडो इश्क हजरत इमाम हुसैन जो हजरत इमाम हुसैन जी जने काफिले वाला यजीद दे मुंडी मुबारक खयो ता वणन श्री मुबारक तरस्ते सा जे चप चोरी दी पेले कन जो जे दिनो तो वे पान दा लिखन सा हैरान थियाज तरस्ते सा हजरत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक सूरह यासीन कुरान मजीद जी तिलावत पे कंदी अन्या वडी आवाज सा अजीजो एडा आशिक है ये नमाज जा कुरान जा तेजे करे अज सब इरादो क्यों जो इंशाअल्लाह असा भी आशिक थींदा केड़ा केड़ा कुरान ऐं नमाज जा आशिक थींदो सब इरादो पको मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हां खे कुरान शरीफ ॿुधायां अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए हे वीचारो सईद अहमद आयो आहे परे खां वीचारो ग़रीब आहे मिसकीन हे नात पढ़दो हिकिड़ी वीचारे सां जेतिरो थी सघे मदद कयो इलाही सफ़र करे आयो आहे राति जे पहर में अल्लाह ताला खे जज़ाए ख़ैर ॾींदो आख़िर में दुआ ख़ैर घुरंदा ॿुधाए बाबा